पंहिंजी अख़बार ऐं टाइम न्यूज़ तरफ़ां कराची सिंध आहे ऐं सिंध जिंद आहे जे सिरे हेठि 6 डिसंबर एकता ॾींहुं मल्हाइण जे सिलसिले में यूथ फोरम कंबर तरफ़ां कंबर शहदादकोट बाईपास रोड ते हिकु अज़ीम आलीशान मच कचहरी कोठाई वई, जंहिंमें वॾे अंग में नौजवाननि सक़ाफ़ती वेस पटका टोपियूं ऐं अजरक ओॾे शिरकत कई। तक़रीब में फ़नकारनि अमाला शेख, ख़ादिम ख़ासकिली क़ौमी गीत ॻाए कचहरी में वेठलनि में वाह वाह कराए नौजवाननि खे झुमाए छॾियो। कराची सिंध है ऐं सिंध असां सभिनि जी जिंद है। कराची सिंध जो उहो अणटुटंदड़ हिस्सो आहे, साह जी रॻा सिंध ऐं सिंधी माण्हुनि जे हवाले सां, जेका कॾहिं बि धार थियण सां तसवुर करण सां बि माण्हुनि जो साह थो मुंहिंजे। ऐं अली काज़ी जे कोशिशुनि जो नतीजो आहे जो सभु चैनल इन शइ ते अची विया आहिनि ऐं सॼे सिंध में मेले जो समां थी थो वञे इन ॾींहं ते, जंहिंजे लाइ ऐलान कयो थो वञे। तमामु ख़ुशी जी ॻाल्हि आहे जो सिंधी क़ौम पंहिंजी सक़ाफ़त खे पूरी दुनिया में उजागर करे थी। ऐं जेको तव्हांजो उनवान आहे ख़ुशूसन कराची सिंध आहे ऐं सिंध मुंहिंजी जिंद आहे, इहो हिकिड़ो अहिड़ो उनवान आहे जो मुख़्तलिफ़ साज़िशुनि जे ज़रिए हमेशह कराची खे सिंध खां धाड़ करण जी कोशिशि कई वेंदी आहे। पर हिन उनवान सां मां सम्झां थो असांजे बचे में उहो जज़्बो पैदा थिए थो त कराची असांजो हिसो आहे। कराची कॾहिं बि असां सिंध खां धार थियणु न ॾींदासीं जेसिताईं सिंध जो हिकु बि सिंधी जीअरो आहे। कराची सिंधी रहंदी ऐं सिंध कराची रहंदी। असीं मच कचहरी हिते मनक़द कई आहे। मच कचहरी असांजी सदियुनि खां हलंदी पई अचे ऐं असीं इहो दुनिया ताईं पैगाम था पहुचाइणु चाहियूं त असीं बि हिकु महिमान नवाज़ ऐं मच कचहरियूं जेके हिन प्रोग्राम में असांजा ॿुढा पोढ़ा नौजवान ॾिसंदो त हिते हर को टोलनि में कचहरियुनि में वेठो आहे। तव्हां हिते ॾिसंदो नौजवान झूमनि पिया, ॻाइनि पिया, कचहरियूं। असीं चवंदा त हर रोज़ अहिड़ा प्रोग्राम हुजनि। तव्हां जेको मौज़ू ॾिनो सिंध ऐं जिंद, हाणे जीअं सिंध आहे, जीअं इंसान जी हिकु दिलि हूंदी आहे, ईअं सिंध कराची जेकी आहे सिंध जी दिलि आहे। सभु हिन ॾींहं खे तमामु जीअं ईदुनि जे ॾींहं जे करे या कंहिं वॾनि ॾींहंनि जे हिसाब सां मल्हाईंदा आहियूं, ईअं जेको आहे सो सुठे नमूने सां भरपूर नमूने सां शिरकत करे ऐं इहो पैगाम जेको आहे पहुचाईंदासीं ऐं उन्हनि खे ॿुधाइणु घुरींदासीं त असीं सिंधी कल्ह बि गॾु हुयासीं, मुतहद हुयासीं ऐं हिन सिंध धरती जा वारस ज़िंदा हुयासीं ऐं ज़िंदा आहियूं। सक़ाफ़त हिकु त पहिरीं ज़िंदा क़ौमूं मल्हाईंदियूं आहिनि, ॿियो नफ़रतूं, कावड़, चिड़, किरोध, मज़हब, इंता पसंदनि खे छॾे कंहिं हिकु जॻह ते पाण गॾु था थियूं त इहा तफ़रीह बि आहे, हिकिड़ो नओं उत्साह बि आहे। इन जॻह ते पाण सभु सिंधी आहियूं, ज़ातूं, नस्ल, मज़हब सभु हिकु पासे रखे। शाइर हिकिड़े चयो आहे त इहा सिंध साॻी, इहो सूर साॻियो, इहो कात साॻियो, इहो कंधु साॻियो, अड़े उहो ज़माना असां सां इहो अंधु साॻियो, पर पोइ बि जॾहिं कंहिं धरतीअ मथां दांह कई आहे, असां त मथे खां मथे बांह कई आहे। अहिड़ी तरह समूरी सिंध या कंबर में बि सिंध जा सक़ाफ़ती रंग निखरी निर्वार थिया आहिनि। कैमरामैन अकबर चांडो सां गॾु अब्दुल अमीन गोपांग, टाइम न्यूज़ कंबर।